नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं मुल्क जी अहम ज़रूरत आहिनि। पाकिस्तान जे मसइलनि जे हल लाइ सिविल ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। नाज़रीन, क़ौमी असेंबली जी अलविदाई सेशन खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त ॿियों भेरो असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो करे रही आहे। ख़ुर्शीद शाह मुख़ालिफ़ धुर जी अॻुवाण तौरु मिसाली ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। इन हमेशा जमहूरियत ऐं पार्लियामेंट जी ॻाल्हि कई आहे। समूरी मुख़ालिफ़ धुर जो थोराइतो आहियां। नाज़रीन, वज़ीर आज़म जी ख़िताब बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त संदसि चवणु आहे त ऐवान में जॾहिं ज़रूरत पई इत्तफ़ाक़ नज़र आयो। 2 महीननि अंदरि चूंडूं थींदियूं, पर समूरनि सियासी पार्टियुनि फाटा मामले खे संजीदा वरितो। फाटा मामले ते इत्तफ़ाक़ क़ाइमु थियो। इत्तफ़ाक़ राय सबबि जमहूरियत ऐं पार्लियामेंट मज़बूत आहे। संदसि चवणु हो त जेका हुकूमत मुद्दो पूरो कंदी आहे तंहिंजी कारकर्दगी अवाम साम्हूं हूंदी आहे। 2013 में मुल्क में अमन अमान जी सूरतहाल ख़राब हुई, पर अॼु सिक्योरिटी ऐं अमन अमान जी सूरतहाल 2013 जे मुक़ाबले में बहितर आहे। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार आईनी मुद्दो ख़त्म थियण खां हिकु ॾींहुं अॻु पार्लियामेंट मेंबरनि लाइ नयनि रियायतुनि जो ऐलान कयो आहे। पार्लियामेंट मेंबरनि जे मुल्क अंदरि रुॻो PIA ज़रिए सरकारी ख़र्च ते सफ़र जी पाबंदी ख़त्म कई वई आहे।